मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एडिटोरियल ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फ़ाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जी अहम ख़बर जी सुर्ख़ी आहे त सिंध में ईंदड़ हफ़्ते खां 80% पाणी खोट। अरसा मुल्क में वॾे ॾुकार अचण जो ख़दशो ज़ाहिर कंदे हंगामी बुनियादनि ते हिक खां 2 डेम तइमीर करण जो मुतालबो करे छॾियो। तरबिला डेम ख़ाली थियण खां पोइ 5 खां 10 ॾींहनि में सिंध ऐं पंजाब में पाणी खोट 70 खां 80% ताईं पहुची वेंदी। अरसा जो चवणु आहे त माहौलियाती तब्दीलीअ सबबि वहकिरनि में घटिताई आई आहे। तरबेला ऐं मंगला में पाणी घटिजण करे ईंदड़ कुझु सालनि में वॾो ॾुकार ईंदो। पंजाब सिंध मां 4000 ऐं जहलम चिनाब मां 14900 क्यूसिक पाणी खणंदो। सिंध ऐं पंजाब हिसे खां वधीक पाणी खणी रहिया आहिनि। ॿी अहम सुर्ख़ी आहे त सिंध असेंबलीअ में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप वारो बिल पास। निसार खोड़े अपोजिशन जे गैर मौजूदगीअ जो फ़ाइदो वठंदे सिंध पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप बिल 2018 पास कराए छॾियो। हुकूमत हाणे एग्रीकल्चर, हार्टिकल्चर, लायो स्टॉक जूं सरकारी मिल्कियतूं बि ख़ानगी भाईवारीअ में ॾेई सघंदी। बिल पास थियण बैदि ख़ानगी भाईवारी जा मामला, प्रोजेक्ट, सपोर्ट फैसिलिटी संभालींदड़ फंडिंग जा इख्तियार बि वटसि हूंदा। अॼु जी अहम ख़बर आहे त मुल्क जे आला ईवान सेनेट में 4 सूबनि फाटा ऐं वफ़ाक़ी राजधानीअ जे कुल 52 सीटुनि ते अॼु इलेक्शन थींदी। तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो हुक्मरान जमायत नवाज़ लीग जा मेंबर आज़ाद हैसियत में हिसो वठंदा। इलेक्शन कमीशन पोलिंग लाइ इख़्लाक़ी ज़ाब्तो बि जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तरफ़ां जारी कयल शेड्यूल मूजिबि क़ौमी असेंबली ऐं मुल्क जे 6 असेंबलियुनि में सेनेट जे 52 सीटुनि ते चूंडूं थींदियूं। उन सिलसिले में तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। रेंजर्स ऐं एफसीए खे 6 सूबाई असेंबलियुनि ऐं पार्लियामेंट हाउस ॿाहिरां मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो हुक्मरान जमायत पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा समूरा उम्मीदवार आज़ाद हैसियत में चूंडुनि में हिसो वठंदा। इलेक्शन कमीशन मूजिबि
2014 जे सेनेट चूंडुनि में सेनेट जे 52 सीटुनि ते मजमूई तौर ते 116 उम्मीदवार हिसो वठी रहिया आहिनि। उन ॾिस में पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ जा 20, मुतहदा पाकिस्तान जा 14, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा 13, पाकिस्तान सरज़मीन पार्टीअ जा 4, जॾहिं त नवाज़ लीग जा 65 उम्मीदवार पार्टी टिकेट बिना सेनेट चूंडुनि में हिसो वठी रहिया आहिनि। आज़ाद उम्मीदवारनि में नवाज़ लीग जा उहे 23 उम्मीदवार बि शामिल आहिनि जेके पार्टी टिकेट ते इलेक्शन न विड़ी सघंदा। पंजाब ऐं सिंध में 7 जनरल सीटुनि औरतुनि ऐं टेक्नोक्रेट जे ॿिनि सीटुनि ऐं 1 अक़लियती सीट ते चूंड थींदी। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में 7 जनरल सीटुनि जॾहिं त औरतुनि ऐं टेक्नोक्रेटनि जे ॿिनि सीटुनि ते चूंड थींदी। फाटा में 4 जनरल सीटुनि ऐं इस्लामाबाद में 1 जनरल सीट ऐं 1 टेक्नोक्रेट जी सीट लाइ चूंड थींदी। काल इलेक्शन कमीशन सेक्रेटरेट में अहम इजलास थियो जंहिंमें 3 मार्च 2018 यानी अॼु थींदड़ सेनेट चूंडुनि जे हवाले सां तफ़सीली ॻाल्हियूं थियूं ऐं पोलिंग बाबति इंतज़ामनि खे मुकमल कयो वियो। सेनेट इलेक्शन में वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद लाइ 2 सीटुनि ते 5 उम्मीदवार, पंजाब जे 12 सीटुनि ते 20 उम्मीदवार, सिंध जे 12 सीटुनि ते 33 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। विच में मुक़ाबिलो थींदो। पोलिंग जी शुरूआति सुबुह 9 वॻे थींदी ऐं बिना कंहिं वक़फ़े जे शाम 4 वॻे ताईं जारी रहंदी। वोट जे राज़दारीअ खे यकीनी बणाइण ऐं कंहिं बि हंगामी सूरताल खे मुंहुं ॾियण लाइ इलेक्शन कमीशन समूरनि रिटर्निंग ऑफिसरनि खे मजिस्ट्रेट नंबर 1 जे दर्जे जा अख़्तियार बि ॾेई छॾिया आहिनि। पाणीअ जे खोट जे हवाले सां ख़बर आहे त अरसा ऐं सिंध जे आबपाशी खाते में 1991 वारे ठाह ते तकरार तेज़ थी वियो आहे। सिंध जे आबपाशी खाते 1 भेरो ॿीहर चयो आहे त अरसा जे अमली तौर ते पाणीअ ठाह खे मुअत्तल करे छॾियो आहे। अरसा एक्ट में तरमीम जो अख़्तियार अरसा अथॉरिटीअ खे नाहे। काल अरसा पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हिन कॾहिं बि 1991 जे ठाह ते अमल खां लाचारी ज़ाहिर न कई आहे ऐं न ई सीजे कैनाल बंदि करण खां जवाबु ॾिनो आहे। बयान में चयो वियो आहे त क़ौमी असेंबलीअ जे कमेटीअ में अरसा जे चेयरमैन शेर ज़मान सिर्फ़ उहो चयो त पैरा 2 ते अकेले सिर अमल नथो करे सघिजे। तेरुखी फार्मूले ते विर्छ अरसा जे अक्सरियती राय सां थियल फ़ैसिलो आहे जंहिं ते अमल कयो पियो वञे, जॾहिं त सीजे कैनाल बि अक्सरियत राय सां थियल फ़ैसिले तहत खोलियो वियो आहे। अरसा तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त 2003 में अरसा 3 रुखी फार्मूले जी मंज़ूरी ॾिनी हुई ऐं उन वक़्तु वफ़ाक़ जो नुमाइंदो अरसा जो चेयरमैन हो ऐं उन जो तालुक़ सिंध सां हो। ॿिए तरफ़ सिंध जे आपाशी खाते जे स्पेशल सेक्रेटरी मोहम्मद असलम अंसारी चयो आहे त अरसा खे एक्ट में तरमीम करण जो इख़्तियार नाहे। हिन चयो त कंहिं बि ठाह जो फ़ैसिलो अक्सरियत राय सां न पर इत्तफ़ाक़ राय सां थींदो आहे। पाणी ठाह जे असुल दस्तावेज़ में अरसा तरमीम करे वॾो ॾोह कयो आहे ऐं 3 रुखी फार्मूलो ईजाद कयो आहे। हिन चयो त ड्रेम भले ठाहिया वञनि पर कालाबाग डैम जी सिंध कॾहिं बि इजाज़त न ॾींदो। हिन चयो त अरसा पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करण में नाकाम वई आहे। पाणी हवाले सां ई ख़बर आहे कराची मां त सिंध जे हिसे जो 7000 क्यूसेक पाणी पंजाब जे धाड़ेल वाह चश्मा ऐं तोसां हवाले थी वियो आहे। सिंध जे सख़्त एतिराज़ ऐं एहतजाज बावजूदि अरसा 2 फील्ड कैनाल बंदि न कया। सिंध खे हिसे खां 7733 क्यूसेक पाणी घटि मिली रहियो आहे। उन हवाले सां सिंध जे आपाशी खाते तरफ़ां 23 फरवरी 2018 ते पंजाब में फील्ड कैनाल चश्मा झेलम ऐं तौसा 5 नद बंदि करण लाइ अरसा खे ख़त लिखियो वियो हो जंहिंजो हिन महल ताईं को जवाबु नाहे ॾिनो वियो। जॾहिं त आपाशी खाते जे कालोके वाटर डिस्चार्ज रिपोर्ट मूजिबि काल बि चश्मा लिंक कैनाल में सिंधू दरिया मां 4000 क्यूसेक पाणी वाहियो वियो, जॾहिं त तौसा 5 नद कैनाल में 3073 क्यूसेक पाणी छॾियो वियो। अहिड़ीअ तरह ॿिन्ही धाड़ेल वहाउनि ज़रिए 7000 क्यूसेक खां वधीक पाणी मुआहिदे जे भञकड़ी कंदे चोरायो पियो वञे ऐं सिंध जो एहतजाज ऐं एतिराज़ मुसलसिल नज़र अंदाज़ थी रहियो आहे। फ़सलुनि खे वक़्त सिर पाणी न मिलियो त आबादगारनि खे वॾो नुक़सानु थींदो। रिपोर्ट मूजिबि सिंध खे रिकॉर्ड मूजिबि मौजूदु मुंद में 38,000
800 क्यूसेक पाणी मिलणु घुर्जे, पर गुडू वटि 31,067 क्यूसेक पाणी पहुचे थो। 7,000 क्यूसेक खां वधीक पाणी फील्ड कैनाल ज़रिए चोरी थी रहियो आहे। गुडू डाउन स्ट्रीम में 26,950 क्यूसेक पाणी छॾियो वञे थो, जॾहिं त सखर बैराज वटि पाणीअ जी पोज़ीशन 24,740 क्यूसेक आहे। डाउन स्ट्रीम में सिर्फ़ 3700 क्यूसेक पाणी बचे थो। सिंध जे बुनियादी हक़नि जी हासिलात, गुम कयल सियासी कारकुननि जी बाज़ियाबी समेत ॿियनि मसइलनि जे हल लाइ 14 फरवरीअ ते जसकम आरीसर जे मरकज़ी अॻवाननि अमीर आज़ाद पंवर, सरमद मीराणी, साले आरीसर, होशू पंवर, सोरठ लोहार जी अॻवानीअ में बिटशा खां निकितल पैदल मार्च राति मलीर जे नाथा ख़ान मोड़ पहुतो। पांधीअड़नि जो जस्त सरकीअ जे मरकज़ी अॻवान मसूद शाह, जस्त किरनाणी जे आकाश खटी, जसकम आरीसर जे कामरान मरी, मुश्ताक लिगारी, जसकम बशीर जे ज़मीर हाजाणो ऐं ॿियनि संदनि आजियां कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अमीर आज़ाद पंवर ऐं ॿियनि चयो त सिंध असांखे पंहिंजी ज़िंदगियुनि खां बि अज़ीज़ आहे। राजधानी में सिंध जो आवाज़ बुलंद करण लाइ आया आहियूं। सिंधियुनि खे हिननि क़ौमी कारकुननि जो सॾु वरनाइणु घुर्जे। 4 मार्च ते कराची प्रेस क्लब अॻियां वधि खां वधि सिंधी माण्हू शरीक थियनि। हिननि चयो त हिन वक़्तु जिस्कम कारकुननि समेत केतिरा ई क़ौमी कारकुन रियासती इदारनि जे तहवील में आहिनि, जिन खे ज़ाहिर न करणु इंसानी हक़नि जी खुलियल लताड़ आहे। सिंध में तेज़ीअ सां धारियुनि जी वालार थी रही आहे, पर सिंध हुकूमत अखियूं पूरे छॾियूं आहिनि। हिननि चयो त समूरा मेगा प्रोजेक्ट सिंध में धारियुनि जी लोध खे आणे रहिया आहिनि ऐं मक़ामी सिंधी बेरोज़गारी सबबि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। सिंधु दरिया जे पाणीअ ते मुख़्तलिफ़ डैम अॾे ऐं कैनाल कढी कब्ज़ो कयो वियो आहे ऐं सिंध जा माण्हू पीअण जे पाणीअ लाइ वाझाए रहिया आहिनि। असां अहिड़नि सिंध दुश्मन अमलनि ख़िलाफ़ ख़ामोश न वेंदासीं। पैदल काफ़िलो सुभाणे 4 मार्च ते कराची प्रेस क्लब पहुचंदो। मिठीअ मां बि असां वटि ख़बर आहे त मिठी पुलिस ॿिनि वापारी भाउरनि जे क़त्ल जे गिरफ़्तार जवाबदारनि बहराम लाशारी, नज़र मोहम्मद मकरानी ऐं सहूलतकार अलावराय उर्फ़ केलो उमरानीअ खे मिरपुरख़ास जे दहशतगर्दी अंतवारी अदालत में पेश कयो वियो। अदालत सगोरी 7 ॾींहनि जे रिमांड ते खेनि ॿीहर मिठी पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त जवाबदारनि मथां मिठी थाणे ते ग़ैर क़ानूनी हथियार रखण जो हिकु वधीक केस दाख़िल कयो वियो। उन ॾिस में मालूम थियो आहे त मिठीअ में 5 जनवरीअ ते फुर मज़ामत दौरान क़त्ल थियल वापारी भाउर दिलीप कुमार ऐं चंद्र कुमार जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि नज़र मकरानी, बहराम लाशारी ऐं सहूलतकार अलावराय उर्फ़ केलो उमरानीअ खे केस जी जांच ऑफिसर मुबारक राजड़ वॾनि पुलिस अटालनि जे सख़्त सिक्योरिटीअ हेठि मिरपुरख़ास दहशतगर्दी टोड़ अदालत में रिमांड लाइ पेश कयो, जंहिं ते दहशतगर्दी अंत वारी अदालत 7 ॾींहनि जो रिमांड ॾींदे ॿीहर टिनी जवाबदारनि बहराम लाशारी, नज़र मकरानी ऐं सहूलतकार अलावराय उर्फ़ केलो उमरानीअ खे मिठी पुलिस हवाले करे छॾियो। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं सूबाई घरू वज़ीर सोहेल अनवर सियाल, IG सिंध एडी ख्वाजा ऐं DIG मिरपुरख़ास मज़हर नवाज़ शेख प्रेस कॉन्फ्रेंस करे जवाबदारनि खे मीडिया आॾो गिरफ़्तारी ज़ाहिर कई हुई, जॾहिं त वापारी भाउरनि जे क़त्ल जी वधीक जांच SSP थरपारकर अमीर सऊद मक्सीअ जे सरबराहीअ में जांच कमेटी जोड़े उन हवाले करण सां गॾु केस जे मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच करण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं हुयूं। अहम ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट चयो आहे त ख़ासि शख़्स लाइ कानून साज़ी अदालत खे अखियूं ॾेखारणु आहे। सुप्रीम कोर्ट नवाज़ शरीफ़ खे पार्टी सदारत लाइ नाअहल करण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। चीफ जस्टिस साक़िब निसार 21 फरवरीअ ते ॾिनल फ़ैसिलो पाण लिखियो आहे, जेको 51 सिफ़नि ते वधियलु आहे। फ़ैसिले में पानामा, नवाज़ शरीफ़ जे नाअहलीअ जो तफ़सील ऐं JIT जे जोड़ जक जो ज़िक्र कयो वियो आहे। जेको माण्हू बादशाह थियण जी अहल न आहे, उन खे बादशाह गुर थियण लाइ छूट नथी ॾेई सघिजे। अदालत सगुरी रते दौरो मां बि असां वटि ख़बर आहे त रते देरो लॻ लाशारी थाणे जे हद ॻोठ मंगल देरो वासण 14 वरनि जी छोकिरीअ सां अगवा बैदि मुबैना तौरु इज्तमाही ज़्यादती कई वई आहे। छोकिरीअ जो मेडिकल चेकअप कराइण लाइ रतो देरो तहलका इस्पताल आंदो वियो, जिते निंगरीअ जा जुज़ा वठी रोड़ी
लेबॉर्टरी उमाणिया विया आहिनि। डॉक्टरनि सां राब्तो करण ते ॿुधायो वियो त 24 कलाकनि में शुरूआती रिपोर्ट ॾिनी वेंदी, जंहिं लाइ जुज़ा रोड़ी उमाणिया विया आहिनि, जॾहिं त मुकमल रिपोर्ट में कुझु ॾींहं लॻी वेंदा। ॿिए तरफ़ राब्तो करण ते लाशारी थाणे जे SHO नूर अहमद मुग़ेरी ॿुधायो त असीं जवाबदार जे घर अॻियां कैंप क़ाइमु करे वेठा आहियूं ऐं मुतासिर छोकिरीअ हिकु जवाबदार जो नालो ॿुधायो आहे ऐं ॿियनि नामालूम जवाबदारनि खे हू ॾिसी सुञाणींदी ऐं उन्हनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। हिन ॿुधायो त जवाबदार पाण फरार थी वियो आहे ऐं संदसि भाउ खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त छोकिरीअ पुलिस खे ॾिनल बयान में चयो आहे त मूंखे बंगल देरो गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो लिंक रोड वटां हिकु शादी हाल भरिसां हिकु सुञातल ऐं नामालूम जवाबदारनि जंहिंखे ॾिसी सुञाणींदुसि अगवा करे रतो देरो खणी आया, जिते हिकु नामालूम जॻह में बंदि करे ज़बरदस्ती इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणायो आहे। होॾां बंगल देरो वासण छोकिरी सां मुबैना इज्तमाही ज़्यादतीअ जो लाशारी थाणे ते 5 जवाबदारनि ख़िलाफ़ संदसि अमड़ जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें हिकु सुञातल ऐं 4 नामालूम जवाबदार ॼाणाया विया आहिनि, जॾहिं त को बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो हो। जॾहिं त मुतासिर छोकिरीअ जे भाउ ऐं अमड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदारनि असां सां नाहक कयो आहे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जल्द जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। मेहड़ मां बि असां वटि ख़बर आहे त मेहड़ में 2 धुरियुनि में पुराणी दुश्मनीअ तां हथियारबंदनि जे हमलनि में 2 सॻा भाइर क़तल थी विया। मेहड़ में ॾींहं ॾिठे शहर जे मसरूफ़ इलाइक़े बैंक स्क्वायर भरिसां पुराणी दुश्मनीअ तां हथियारबंदनि ॻोठ बाजे ख़ान खोसे जे रहवासी 20 वरनि जे अमजद पुट निज़ाम खोसो ते अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जेको गोलियूं लॻण सबबि थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं त संदसि भाउ 25 वरनि जो मोहसिन खोसो खे थोरे फ़ासिले ते 3 TC ऑफिस भरिसां फायरिंग करे क़तल कयो वियो। फायरिंग जे वाक़े बैदि शहर में ख़ौफ़ रास पखिड़िजी वियो, माण्हुनि में भाॼ पइजी वई। उन वाक़े बैदि मक़तूल भाइरनि जा लाश तहलके अस्पताल आंदा विया, जिते पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कया विया। ॿिए तरफ़ जवाबदार ग़ुलाम नबी खोसो क़तल थियल 2 नौजवाननि जे पीउ निज़ाम खोसो जो सौटु आहे, जंहिंजो हिननि सां ज़मीन ते तकरार हलंदड़ आहे। 2 मक़तूलनि जा लाश घर पहुचण ते कैराम अची वियो। क़तल थी वियल 2 भाउरनि खे मेहड़ भरिसां संदन ॻोठ बाजे ख़ान खोसो जे अबाणी क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। ॾहरकीअ मां बि असां वटि ख़बर आहे त ॾहरकीअ जे PS 7 ते चूंड मुहिम ऐं जोड़ तोड़ आख़िरी मरहले में दाख़िल थी वियो आहे। PP ऐं फंक्शनल लीग पारां ॾहरकी ऐं मीरपुर माथेलो वॾा जलसा मुनक़िद करे ताक़त जो मुज़ाहिरो कयो वियो आहे। फंक्शनल लीग जे जलसनि में बेज पागारा ऐं PP जे जलसनि में भुट्टो ज़िंदाबाद जा नारा हया विया। मुख़्तलिफ़ शहरनि में थियल जलसनि खे ख़िताब कंदे पीर अब्दुल ख़ालिक चयो त मियां मजन मर्द मुजाहिद आहे, जंहिं पीउ पुट ऐं पुफीअ जे पार्टीअ खे परेशान करे छॾियो आहे। अवाम असां सां गॾु आहे ऐं PP वारनि वटि आख़िरी सहारो सरकारी मशीनरी हुयो, पर उहो बि उन खां खसिजी वियो आहे, छो त पोलिंगूं आर्मी ऐं रेंजर्स संभालण जो फ़ैसिलो कयो आहे। PP अॻवान ख़ालिद अहमद लुंड मुख़्तलिफ़ जलसनि खे ख़िताब कंदे चयो आहे त वछ किले जे ज़ोर ते कुॾंदी आहे, मुंहिंजो किलो वोटर आहिनि। वोटरनि जी इहा मोहबत आहे जो कराचीअ में ज़ेर इलाज वोटर बि वोट ॾियण लाइ मीरपुर पहुची विया आहिनि। अहिड़नि दोस्तनि ते मूंखे नाज़ आहे। मियां शफ़ीक़ लाइ चयो वियो त PTI में हलियो वियो आहे, पर हीअ मूं सां गॾु वेठो आहे। इस्लाम कोट मां बि असां वटि ख़बर आहे त थरकूल खां मटियारी वेंदड़ बिजली लाइन जा थंभा मुस्तक़बिल में वॾे ख़तरे ऐं नुक़सान जो सबबु बणिजी सघनि था। ख़बर मूजिबि थरकूल ब्लॉक 2 मां बिजली पैदावार जी सूरत में बिजली क़ौमी ग्रिड स्टेशन में शामिल करण लाइ थरकूल खां मटियारी ग्रिड स्टेशन ताईं विछाई वेंदड़ लाइन जी प्लानिंग बहितर न हुअण करे थरवासी ॾचे में अची विया आहिनि। उन सिलसिले में थर जे ज़मीन लेवलिंग में न हुअण ऐं किथे ॾहर त किथे भिटूं हुअण करे बिजली जी विछाई वेंदड़ लाइन किथे मथे त किथे हेठि हुअण करे थरनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻण जा इम्कान मौजूदु आहिनि। भिटुनि मथां गुज़रंदड़ हेवी पावर वारी लाइन इंतिहाई हेठि ऐं ज़मीन जे वेझो हुअण करे बिजली चालू थियण जी सूरत में झंग में माल चारींदड़ ऐं ॿनी ॿारे जो कमु कंदड़ थरवासियुनि लाइ इहे ज़मीन जो वेझो हाई पावर वारियूं
तारूं मौत जो कारण बणिजी सघनि थियूं, जंहिं ते हिन वक़्त ताईं कंहिं ज़िम्मेवार इंतिज़ामिया क़दम नाहे खयो, जंहिं करे बिजली लाइन जो कमु कंदड़ कंपनीअ पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ कमु करे रही आहे ऐं अहिड़े थींदड़ कम जी सूरत में केतिरा ई ख़दशा मौजूदु आहिनि। मक़ामी थरवासियुनि सिंध हुकूमत खां हिन अहम मसइले ते फ़ौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। जामशोर मां बि असां वटि ख़बर आहे त मेहरान यूनिवर्सिटीअ पारां इंडस डेल्टा जे सुकड़जण मौजूदु सूरत हाल ऐं अॻिते वधण जे राह जे मौज़ूअ ते वाटर सेंटर में मुल्कगीर सतह ते सेमिनार करायो वियो, जंहिंमें उन मौज़ूअ ते तहक़ीक़ कंदड़ वाटर सेंटर जे प्रोफेसर डॉक्टर अल्ताफ़ अली सियाल ॻाल्हाईंदे चयो त 90% डेल्टा सुकड़जी सोढ़ो थी वियो आहे, जॾहिं त डेल्टा अंदरि 80% ऐं मथाछिरे वारनि इलाइक़नि ते 40% समुंड जे पाणीअ जी खाद सबबि तमामु घणो मुतासिर थियो आहे, जंहिं जे नतीजे में ठठो ऐं सुजावल ज़िलनि जी ज़राअत चौपाई माल ऐं फिशरीज़ मुतासिर थी आहे। हिन चयो त डेल्टा में दरिया जे पाणीअ जो छोड़ तमामु ज़रूरी आहे ऐं काफ़ी अरसे खां पाणीअ जो छोड़ न थियण करे समुंड जे खारे पाणीअ सबबि डेल्टा में रहंदड़ माण्हू तमामु घणनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त इंडस डेल्टा दुनिया जो 5 वॾे में वॾो डेल्टा आहे। तमर जे ॿेलनि जे हवाले सां दुनिया जो 7 डेल्टा आहे, जेको ताज़े पाणीअ जो छोड़ न हुअण करे ॾींहं ॾींहुं तेज़ीअ सां कमज़ोर थींदो पियो वञे। हिन चयो त डेल्टा जे खाॿे पासे वारो इलाइक़ो यानी सुजावल ज़िले वारो इलाइक़ो तमामु घणो मुतासिर थियो आहे, जॾहिं त ठठे ज़िले वारे पासे जो डेल्टा सुजावल ज़िले जे भेट में घटि मुतासिर थियो आहे। हिन चयो त डेल्टा जी सूरत हाल ख़राबु हुजण करे इलाइक़े जे माण्हुनि खे सिर्फ़ु 4% पीअण जो साफ़ पाणी मुयसरु आहे, जॾहिं त बाक़ी पाणी पीअण जे लाइक़ु न आहे। हिन चयो त गुज़िरियल 27 सालनि में डेल्टा अंदरि ढंढुनि ऐं ढोरनि में वाधारो आयो आहे, जिन में सिर्फ़ु खारो पाणी आहे, जंहिंसां मच्छी तमामु घणी मुतासिर थी आहे। डॉक्टर अल्ताफ़ सियाल डेल्टा जे मुख़्तलिफ़ नक्शा पेश कंदे चयो त 1800 जे नक्शे मुताबिक़ इंडस डेल्टा जे एरिया 12,900 चौरस फुट हुई, जेका हाणे साल 2017 जे हिन तहक़ीक़ी प्रोजेक्ट ज़रिए मालूम कयो वियो आहे त मौजूदा डेल्टा जी एराज़ी 10,070 चौरस किलोमीटर ते वञी पहुती आहे। हिन चिताओ ॾींदे ॿुधायो त जेकॾहिं इम्कानी सोनामी या फितरी सबबनि करे समुंड जे पाणी वधियो त डेल्टा जो हाणोको इलाइक़ो 50% ताईं ॿुॾी सघे थो। हिन हुकूमत खे पंहिंजी तहक़ीक़ जे बुनियाद ते सलाहूं ॾींदे हिन चयो त एमरजेंसी बुनियादनि ते डेल्टा जे मथाछिरे वारे इलाइक़नि खे सामूंडी पाणीअ जे खाद खां बचाव जे सिलसिले में 2 खां 4 फुट डिघो 200 किलोमीटर ताईं हिकु बचाव बंद या मज़बूत भित अॾण जी शदीद ज़रूरत आहे। हिन चयो त डेल्टा जे इलाइक़नि में अॻु में वहंदड़ ओचितो ऐं पिञारी वाह खे वरी बहाल करे पाणी छॾियो वञे त जीअं उतां जे आबादीअ खे ताज़ो पाणी पहुची सघे ऐं कुझु पाणी समुंड में छोड़ थिए, जंहिंसां डेल्टा में कुझु साह पवंदो। हिन चयो त आपाशी खाते जे कंट्रोल में ईंदड़ कोटड़ी बैराज खां निकिरंदड़ कलर बगार केबी फीडर फुलेली वाह पिञारी वाह जे पुछड़ीअ वारनि आबादगारनि खे पाणीअ जी रसाईअ खे मुमकिन बणाइण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। हिन चयो त मौसम ऐं उतां जे ज़मीन सां ठहकंदड़ मुख़्तलिफ़ वण पोखिया वञनि ऐं बरसाति जे मौसमनि में ढंढुनि ऐं ढोरनि खे ताज़े पाणीअ सां भरियो वञे त जीअं उतां जे आबादीअ खे पंहिंजे घरेलू तोड़े ज़रई ज़रूरतुनि जे लाइ मुनासिब मिक़दार तोड़े बहितर मयार वारो पाणी मिली सघे। उनखां अॻु मेहरान यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद असलम उकेली, वाटर सेंटर जो प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर बख्शल लाशारी, डॉक्टर रसूल बख्श महर पुण ख़िताब कयो। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र थियूं। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम एडिटोरियल अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जे एडिटोरियल जो उनवान आहे पाणीअ बाबति क़ौमी पॉलिसी ऐं सिंध जूं सिफ़ारिशूं।
एडिटोरियल में लिखियलु आहे त अॼुकल्ह मुल्क में पाणीअ जी खोट वॾो मसइलो बणियलु आहे। सूरत हाल उते वञी पहुती आहे जो सिंध जे हिसे में रुगो एतिरो पाणी छॾियो पियो वञे, जंहिंमें सिंध जे आपाशी खाते ज़रात लाइ पाणी रोके रुगो फ़क़ति पीअण जे पाणीअ जी पूरियत करण जो फ़ैसिलो कयो आहे। पाणीअ जी खोट जेतोणीकि नई नाहे, पर हिन भेरे जेका सूरत हाल बीठी आहे तंहिंजो तकरारी पासो उहो आहे त एतिरी खोट जे बावजूद बि पंजाब चश्मा जहलम लिंक कैनाल ऐं तौसा पंचनद कैनाल ज़बरदस्ती वाहे रहियो आहे, जंहिं सबबि मामला अञा ख़राब थिया आहिनि। बहरहाल पाणीअ जी खोट जो मसइलो मुस्तक़बिल बुनियादनि ते कीअं हल कजे तंहिं लाइ पाणीअ बाबति क़ौमी पॉलिसी तरतीब ॾियण जे ख़्याल सां हिकु अहम इजलास थियो आहे। वज़ीर आज़म जे सदारत हेठि पाणीअ बाबति क़ौमी पॉलिसीअ जे हवाले सां थियल अहिड़े इजलास में कमीशन जे डिप्टी चेयरमैन सरताज अज़ीज़ पाणीअ बाबति क़ौमी पॉलिसीअ जे हवाले सां ब्रीफिंग में ॿुधायो त पॉलिसीअ जे मसूदे में पाणी ज़ख़ीरनि, पाणी मैनेजमेंट ऐं पाणी दस्तियाबीअ खे वधाइण, पाणीअ जे मयार खे बहितर बणाइण ऐं ताज़ो पाणी ज़ख़ीरनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण वारनि नुक़्तनि खे शामिल कयो वियो आहे त जीअं शहरी ज़रई तवानाई ऐं ख़ुराक जी ज़रूरतुनि खे पूरो करे सघिजे। पॉलिसीअ जे मसूदे में पाणीअ जे ज़ियान खे रोकण, पाणी खोट खे घटाइण ऐं पाणी ज़ख़ीरो 14 मिलियन एकड़ फुट मां वधाए 28 मिलियन एकड़ फुट ताईं पहुचाइण लाइ नंढा वॾा डेम तइमीर करण जूं सिफ़ारिशूं पिणु शामिल कयूं वयूं आहिनि। उनखां सवाइ ज़राअत में जदीद तरीक़ा इस्तेमालु करण जो रिथियो वियो आहे त जीअं घटि में घटि पाणीअ जे इस्तेमाल में वधि खां वधि फ़सुल पोखे सघजनि। उन सिलसिले में मौजूदा आपाशी निज़ाम खे सूबनि जे मुशावरत सां बहितर बणाइण वारा नुक़्ता पिणु मसूदे में शामिल आहिनि। अहिड़ी ब्रीफिंग खां पोइ वज़ीर आज़म जो चवणु हो त पाणी अहम वसीलो आहे, तंहिं करे न सिर्फ़ वफ़ाक़ी सतह ते पर सूबाई सतह ते बि ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असां न सिर्फ़ पाणीअ जो बहितर अंदाज़ में इस्तेमालु कयूं पर उनखे ज़ाया थियण खां बचायूं ऐं नवां ज़ख़ीरा ठाहिण ते ध्यानु ॾियूं त जीअं मुल्क जे वधंदड़ आबादीअ जे ज़रूरतुनि खे मुंहुं ॾेई सघूं। वज़ीर आज़म प्लानिंग कमीशन खे हिदायत कई त क़ौमी पॉलिसीअ जो मसूदो सूबनि खे फ़राहम कयो वञे त जीअं उहे बि पंहिंजूं सिफ़ारिशूं ॾेई सघनि। हिन चयो त गॾियल मुफ़ादनि वारे काउंसिल में मंज़ूरीअ खां अॻु सूबाई हुकूमत जे गॾियल राय हासिल कई वञे। पाणीअ बाबति क़ौमी पॉलिसीअ में सिंध हुकूमत पंहिंजूं जेके सिफ़ारिशूं पेश कयूं आहिनि तिन बाबति इतला आहिनि त सिंध 91 ठाह तहत ऐं ऊन्हारे जी मुंद में 3 खां 4 लख क्यूसेक पाणी घुरियो आहे त जीअं ॿोॾ न अचण जी सूरत में कचे जूं ज़रूरतूं पूरियूं थी सघजनि। ऐं ॿियो उहो चयो आहे त डेमनि जे तहफ़ुज़ लाइ रोज़ानो 5 खां 8,000 क्यूसेक पाणी ॾियण खे यकीनी बणायो वञे। वधीक डेमनि बाबति सिंध मौक़ुफ़ ॾिनो आहे त पाणी ज़ख़ीरो मां कालाबाग डेम खे ख़तमु कयो वञे ऐं बादशाह डेम ते कमु शुरू कयो वञे, छाकाणि त उन ते इतफ़ाक़ राय हासिल थी चुको आहे ऐं बचाव बंदनि जी सार संभाल जो ख़र्च वफ़ाक़ बर्दाश्त करे। असांखे ख़बर नाहे त पाणी बाबति इहा पॉलिसी जंहिंखे क़ौमी पॉलिसी जो नालो ॾिनो पियो वञे सा वाक़ई बि क़ौमी हूंदी ऐं उन में पंजाब खां सवाइ बाक़ी टिनी सूबनि जो बि ख़्यालु रखियो वेंदो या उन पॉलिसीअ में बि अॻे पोइ उहो ई थींदो जेको क़ौमी मुफ़ादनि जे नाले में जुड़ियल बाक़ी इदारनि में थींदो आयो आहे। इहे इदारा जेके नाले में त क़ौमी सॾिबा आहिनि पर उन्हनि जे फ़ैसिलनि में मुफ़ाद रुगो पंजाब जा ई महफ़ूज़ कया वेंदा आहिनि। अरसा उनजो वाज़े मिसाल आहे जेको हिन वक़्तु सिधो सऊं पंजाब जे पासे थियो बीठो आहे। असीं सम्झूं था त सिंध जे सिफ़ारिशुनि खे उन पॉलिसीअ में शामिलु कंदे 1991 वारे पाणीअ ठाह ते अमल कंदे कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि पाणी न छॾियो वियो त इहा पॉलिसी कंहिं बि रीत क़ौमी न हूंदी। सिंध हिन वक़्तु जंहिं तेज़ीअ सां वीरान थी रही आहे तंहिंखे फ़क़ति 1991 वारे पाणी मुआहिदे ते अमल करे ई बचाए सघिजे थो। पाणी ज़ख़ीरे करण लाइ बि जेकॾहिं डेम घुर्बल आहिनि त उन लाइ बि सिंध बादशाह डेम जो नालो ॾेई चुकी आहे जंहिं ते अक्सरियत जो इतफ़ाक़ आहे। सामिन अॼु जो एडिटोरियल जंहिंजो उनवान हुयो पाणीअ बाबति क़ौमी पॉलिसी ऐं सिंध जूं सिफ़ारिशूं अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। हाणे अवां जे समातुनि ताईं पहुचायूं था अॼु जो
कालम। अॼु जो कालम तहरीर थियल आहे मुमताज़ मंगीअ जो ऐं हुनजो उनवान आहे सियासी मायूसी, उमीद ऐं अमल। मुमताज़ मंगी पंहिंजे कालम में लिखे थो त इंसानी समाज में इनफ़रादी ऐं इज्तमाही मायूसियूं, उमीदूं ऐं अमल फ़र्द ऐं गुरोह जी ज़िंदगीअ में लगातार रहनि था। मायूसियूं, उमीदूं ऐं अमल रहण ज़िंदगीअ जो हिकु सिलसिलो आहे। इनफ़रादी यानी फ़र्द जे ज़िंदगीअ में मायूसीअ जी ख़तमु थियण जी उमीद रुगो उमीद नथी हुजे, पर इहा उमीद अमल खे बि उत्साह ॾिए थी ऐं अमल कमज़ोरियुनि खे ख़तमु करे हासिलात ताईं पहुचे थो। पर जेकॾहिं अमल रुगो उमीदुनि जे आसिरे ते रहियो त मायूसी ताक़तवर थी वेंदी ऐं ताक़तवर मायूसी जा ॿ रस्ता हुजनि था, या उन जूं ॿ पनाहगाहूं थियणु लाज़िम आहिनि। हिकु मायूसी सॼी ज़िंदगीअ जे बेज़ारीअ में मुब्तला थी वञे थी ऐं जंहिंजो अंत ॿिए फ़र्द खां या समाज खां बेज़ार थींदे पंहिंजो पाण खां बेज़ार थियण जी कैफ़ियत में मुब्तला थियण ते आहे ऐं पोइ निजात मौत जी सूरत में नज़र थी अचे। ॿी राह क़िस्मत जो ख़ानो या पनाहगाह आहे। रूहानियत में क़िस्मत अहिड़ो तसवुरु आहे जंहिंमें हिकु आथत ॾियण जी कोशिश थियल आहे। अहिड़ो मसइलो जंहिंखे हल करणु आसान न हुजे या फितरत जे मुसीबत खे तारनि वस में न हुजे त मायूसी खां बचण लाइ क़िस्मत जे सहारे हालतुनि खे छॾे ॾिजे। इहो हिकु माज़ीअ जे हालतुनि में लाज़मी हो, छो त इंसानी वसीला ऐं औज़ार एतिरा ताक़तवर न हुआ जो अमल सां बचाव थी सघे, पर अवाम जे अमल खे महदूद रखण लाइ हाकिम तबिके रूहानियत खे पंहिंजे मुफ़ाद लाइ इस्तेमालु करण जी हिकमत अमलीअ सां क़िस्मत खे बख़्त ऐं बदबख़्तीअ जे लफ़ाज़े में उलझाए माण्हुनि खे हिकु अहिड़ो जानवर कयो या करण जी कोशिश कई जंहिंजी बुरे ऐं भले जो फ़ैसिलो रुगो फितरत खां मथां कुवत ई करे सघे थी या कंदी आहे। उन करे अवाम दोस्त मज़हबी आलमनि क़िस्मत खे अमल जे मातहत हुजण जो दर्स ॾिनो, पर अवाम दुश्मन आलमनि क़िस्मत खे आफ़ीम करे पेश कयो आहे, जंहिंजो नतीजो खुमार ऐं पिनकीअ जे शिकिल में नज़र ईंदो। हर वक़्तु इहा कैफ़ियत तारी रहंदी त ॿियो करे या तयारु थियल शयूं मिलनि। हिन मुल्क ऐं सिंध सां वॾी वेधन इहा ई रही आहे ऐं रहंदी पई अचे। इनफ़रादी ज़िंदगीअ ऐं इज्तमाही ज़िंदगीअ में हिन ख़िते जे अवाम जा रवैया उहे ई रहिया आहिनि। शेख अयास जेको पंहिंजे मज़ाज में तमामु घणो सूफ़ी हुयो, उहो जॾहिं सियासी अमल में हो तॾहिं हिन तसवुफ़ लाइ लिखियो त छा सिंध सां तसवुफ़ इहा हालत नाहे कई जेका चीन सां आफ़ीम कई हुई, पर अयाज़ उहो न करे सघियो जेको चीन लाइ माउज़ी तिंग कयो हो। अयाज़ सां गॾोगॾु हिते तमामु घणो बासलाहियत माण्हुनि जी लिस्ट रही आहे ऐं हिन वक़्तु बि बासलाहियत, बाउसूल ऐं बाकिरदार माण्हू मौजूदु आहिनि, पर अमल घणो करे हिकु क़दम अॻिते ऐं ॿ क़दम पोइते नज़र ईंदो। ईअं छो आहे जो सवाल असांखे उन्हनि खां न पर पंहिंजे सम्झ ऐं शऊर खां करणु घुर्जे। छा किथे मामिलो ईअं न आहे त हिकु धुर क़िस्मत ऐं ॿी धुर जदलियात जे फ़िक्री मुग़ालते में फाथल आहे, जो हेॾे वॾे सियासी मायूसीअ जे माहौल में जंहिंजो मिसाल पूरी तारीख़ में सवाइ आमरीतनि जे दौर जे न मिलंदो। सियासी हुकूमत खुलम खुला करप्शन ऐं ॾोहनि जी सरपरस्ती कंदे नज़र थियूं अचनि ऐं पंहिंजे करप्शन ऐं ॾोहनि खे लिकाइण लाइ हिक ॿिए खे ब्लेम गेम जो उलझाओ अहिड़े अंदाज़ सां अख़्तियार कयूं अथाऊं जो हर माण्हू कॾहिं हिन खे थो ॾिसे त कॾहिं ॿिए धुर खे थो ॾिसे। छा नवाज़ शरीफ़, इमरान ख़ान, पीपल्स पार्टी ऐं सिंध जे वॾेरनि या खाॿी धुर जे नाम निहाद फ़र्दनि जे गेम इहा न पई हले? उन खां छोटकारो कीअं थींदो? जीअं पहिरियां असां ज़िक्र कयोसीं त हिकु धुर जो इंतज़ारु हीअ आहे त जॾहिं क़िस्मत असांजो साथ ॾींदी त ही बुरियूं कुवतूं ऐं मुसीबतूं टरी वेंदियूं। उन धुर में वॾी अक्सरियत अवाम जी आहे जंहिंखे रूहानियत जी क़िस्मत जे आफ़ीम इंतज़ारु करणु सेखारियो आहे, पर असांखे हीअ बि न विसारणु घुर्जे जॾहिं अवाम पंहिंजे जुंबश ऐं गुस्से में थो अचे तॾहिं क़िस्मत जूं सभु रुकावटूं हटाए थो छॾे ऐं तारीख़ में हिकु नओं तहलको जनम थो वठे। असीं नथा दोहरायूं उहो त भुटे जे क़तल खां पोइ सिंध जे अवाम जो रिएक्शन या मोहतरम जे क़तल खां पोइ सूरताल कीअं नज़र आई, पर असां उन्हनि ॿिनि वॾनि वाक़िअनि खां हटी रुगो हीअ ॾिसूं त
जॾहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ सिंध जे क़ौम पुरस्त ऐं खाबी धुर जे सियासी ग्रुपनि ऐं हुकूमत खां अपोज़िशन रखंदड़ क़ुवतुनि जॾहिं क़दम वधायो ऐं कालाबाग डैम नामंज़ूर जी तहरीक शुरू थी त असां ॾिठोसीं त पंजाब जे ईवाननि में थरथलो पइजी वियो। अॼु बि कंहिं सियासी ताक़त खे इहा केतिरी बि पंजाब नवाज़ हुजे या कालाबाग डैम जी हामी हुजे, पर कालाबाग डैम जो नालो खणंदे संदसि निड़ीअ में ॻंढियूं पइजी वेंदियूं आहिनि। यानी हीअ अमल असांखे ॿुधाइनि था त अवाम में जुंबश ऐं जज़्बो आहे। शायदि उहो ई सबबु हुयो जो शेख अयाज़ ई चयो त हीअ उहा क़ौम आहे जॾहिं उथे त आसमान ते रहंदड़ फ़रिश्तनि खे बि हैरत थिए थी ऐं हू उहो चवण ते मजबूर पिया थियनि त ऐं ख़ुदा तो धरतीअ ते अहिड़ी क़ौम बि पैदा कई आहे। असीं अवाम मां केतिरो बि मायूस थियूं ऐं अवाम खे क़िस्मत जी आफ़ी में मुब्तला ॾिसूं, पर उन्हनि जे अंदरि हिकु जुज़ अहिड़ो आहे जेको कुल खे धोॾाए थो सघे। ॿी धुर उन्हनि बाशऊर ऐं बाहिमत समझदार दानश्वर ऐं क़ाबिल एतिराम फर्दनि जे गुरोह जी आहे जेको सभु कुझु त करे सघे थो पर कुझु बि नथो करे सवाइ तनक़ीद जे ऐं उन इंतज़ार जे त हुकुमरान तबिके जे टकराइण मां नई राह निजात जी निकिरंदी। यानी हूअ जदलियाती टकराउनि ऐं इर्तिक़ा इंतज़ार में आहे। इहो तसवुरु साइंसी हुजण जे बावजूदि ग़ैर साइंसी ऐं यूटोपियन हुजे थो। हिकु फ़र्द दानिश्वर जेकॾहिं रुगो सोचण जी हद ताईं उहो सभु कुझु करे त समझ में अचे थो, पर जॾहिं हालतूं जिदोजहद जे लाइ सॾु कंदियूं हुजनि ऐं कई फ़र्द अमली जिदोजहद करण जे हक़ जे तसवर में हुजनि त उन्हनि खे ऑर्गनाइज़ न करणु ऐं ख़ामोश थी वेहणु इंतिहाई ग़लति ऐं बेअमल आहे। हिन वक़्तु सिंध में सूरत हाल हीअ आहे जो तमामु सुॼाण धुरियूं हिकु नुक़्ते ते मुतफ़िक़ आहिनि त तब्दीलीअ जे लाइ जिदोजहद करणु घुरिजे। पीपल्स पार्टी जेका 10 सालनि खां सिंध मथां हुकूमत पई करे, उन सिंध खे समाजी ऐं सियासी बुनियाद ते खोखलो करे छॾियो आहे। जेकॾहिं ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी वरी खटी आई त पोइ सिंध जो हशर कहिड़ो थींदो? हिन मुल्क जे सियासी ऐं समाजी धुरियुनि जो रवैयो सिंधी क़ौम ॾांहुं कहिड़ो हूंदो? छा हू MRD जी तहरीक खां कालाबाग डैम ताईं हलियल तहरीक खे सवालिया निशान सां ॾिसंदा? जेका क़ौम हेॾी वॾी जिदोजहद करे पोइ उहा क़ौम सख़्ते में छो अची वई आहे? भल दानश्वर उन सख़्ते खे समझदा हुजनि, पर सिंध जो पैगाम सिंधी अवाम जे हवाले सां ऐं सिंधी सुॼाण धुरियुनि जे हवाले सां कोई बि बहितर ऐं मुस्बत न हूंदो। पर जेकॾहिं असीं पैगाम खां हटी करे रुगो पंहिंजे हालतुनि ते नज़र विझंदासीं त सिंध सियासी मोहन जो दड़ो बणिजी वेंदी। असांखे उन ते फ़ख़ुरु न करणु घुरिजे त असांजो माज़ी तमामु वॾे शानदार रहियो आहे। इहो फ़ख़ुर जो रुगो हिकिड़ो नुक़्तो चई सघिजे थो, पर उन ते फ़ख़ुरु करे हालतुनि खे तब्दील न करणु तारीख़ जे बुलंदियुनि खे मसमार करणु जहिड़ो थींदो। हाणे सवाल हीअ थो पैदा थिए त इहा जिदोजहद किथां शुरू थियणु घुरिजे? छा सिंध जूं अवाम दोस्त क़ुवतूं जेके पंहिंजे माज़ीअ ते ऐं कामरेड सियासत ते उन सां गॾोगॾु क़ौम पुरस्त सियासत ते फ़ख़ुर सां बहस कनि थियूं, उन्हनि जो अहिड़ो बहस केतिरो बि हक़ बजानिब सही हुजे, पर मुंहिंजे नज़र में उहो अणपूरो ऐं कमज़ोर बहस आहे। माज़ीअ में जेकॾहिं असांजूं धुरियूं यानी क़ौम पुरस्त ऐं खाबी धुर जूं धुरियूं मज़बूत ऐं सही हुजनि हा त ईअं तितर बितर कॾहिं बि न थियनि हा। सोवियत यूनियन जो टुटणु खाबी धुर जे सियासत कमज़ोर करण जो सबबु नथो थी सघे। सिर्फ़ उहे ई माण्हू कमज़ोर थी सघनि था जेके सोवियत यूनियन जे भाड़े ते हलंदड़ हुआ। हिंदुस्तान में हाणे बि कम्यूनिस्ट धुरियूं ऐं रेडिकल क़ौम पुरस्त ताक़तवर आहिनि। तंहिं करे इहो चवणु त दुनिया में कम्यूनिज़म जे कमज़ोर थियण सां खाबी धुर जी सियासत कमज़ोर थी आहे, बिल्कुलु ग़लति ऐं फज़ूल आहे। मुंहिंजो ख़्यालु हीअ आहे ऐं मां उहो बहस पहिरियां बि दोहराए चुको आहियां त जेकॾहिं असीं माज़ीअ में बहितर नज़रियाती ऐं तनज़ीमी पुख़्तगीअ जे बुनियाद ते हुजूं हा त हाल असांजो बुरो न हुजे हा। बुरे हाल जो सबबु हीअ आहे त हिते सियासी तहरीकूं तनज़ीमी बुनियादनि ते हलण बजाए जज़्बाती बुनियादनि ते हलियूं आहिनि। तंहिं करे इहे मसइला या इशूज़ जेके जज़्बात जो सबबु था बणिजनि, जॾहिं ख़तमु था थियनि त तहरीकूं बि ख़तमु थी थियूं वञनि। बिल्कुलु अहिड़ीअ तरह जीअं कंहिं थांव जे हेठां बाहि ॿरे तपश वधंदी त थांव गरम थींदो ऐं उन में पियल पाणी
या ॿियो सामान गरम महसूसु थींदो। जीअं बाहि घटि थींदी त हर शइ थधी थियणु शुरू थी वेंदी। साॻियो ई हशर असांजो रहियो आहे। हिते ज़रूरत हिकु नए जोड़ जक जी आहे। हाणे इहा जोड़ जक किथां शुरू थिए? छा जेके बि खाबीदुर जा कारकुन ऐं ग्रुप मौजूदु आहिनि उन्हनि खे गॾु करे जदोजहद जी शुरूआति कजे? मां सम्झां थो त इहा हिकु ॿी ग़लती थींदी। पुराणनि हथियारनि सां नई जंग नथी विड़ी सघिजे। नई जंग विढ़ण जे लाइ जदीद हथियारनि जी ज़रूरत आहे। उन जे लाइ ज़रूरी आहे त सिंध जा उहे सियासी दानिश्वर ऐं मोहबे वतन तरक़ी पसंद ग्रुपनि जी सूरत में जेके अलॻि अलॻि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो कंहिं बि सियासी तनज़ीम सां मज़बूत तालुक़ु न आहे, उन खे ऑर्गनाइज़ करे हिकु नई शुरूआति करे सघिजे थी। ऐं इहा ई शुरूआति असांजे नए अमल जो बुनियादु हूंदी ऐं असांजूं उमीदूं हासिलात माणे सघंदियूं। सियासी मायूसूं ख़तमु थींदियूं। बाक़ी पीरनि ऐं वॾेरनि जा इतिहाद या सियासी जमायतुनि जा टकराव ऐं झेड़ा उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा सियासी रस्ता कमज़ोर ऐं ताक़तवर त करे सघनि था, पर सिंध खे ऐं हिन ख़िते या हिन मुल्क में को बि तब्दीलीअ जो बाब नथा लिखी सघनि। असां इहो वरी बि दोहरायूं पिया त हर उमेद जी हासिलात अमल सां आहे। अॼु जो ही चूंड मज़मून अवां जे समातुनि ते असां पहुचायोसीं। चूंड मज़मून तहरीर थियल हुयो मुमताज़ मंगीअ जो ऐं हुनजो उनवान हुयो सियासी मायूसी, उमीद ऐं अमल। अवां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया समात फरमाए रहिया हुआ। हाणे वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो ऐं फाज़िल छना अवां खां वठंदो ॿिए बुलेटिन ताईं इजाज़त। अल्लाह निगहबान। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजे हिन एड्रेस ते ॾींदा। एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन